ते वेठो उन वादी जो नालो अल महीस याड़ो कुछ नालो हुन बुधायो मां उन डायरी में लिखी छडियो मौजूद लिखियो पियो जे इते अची वेठो रात जो सुतो मदीने वारो हली अचे दर्शन कर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जॾहिं न मुझे मुस्तफा पंहिंजे दीवाने के दीदार करायो जेको प्यादलड़ो आयो हो बेड़न जे ज़रिए आयो हो यार सां मिलण जे ला त सोहणे मेहर अली शाह उते मुंहिंजा दोस्त अज़ीज इहो शेर चयो इस सूरत नु मैं इस सूरत नो मैं जाना खाते जाने जहाना का सच आखाते रब दी मैं शाना का जिस शाना विचों हिन सब बनिया किथे मेरे अली किथे तेरी सलाम मुश्ताक अखियां किथे जा लड़ियां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुसलमान तू छा तो समझी त मुझे मुस्तफा जे गुलामन जे उन निशान के भी रब मेरो थियण नथो दे त उन महबूब जे अजमत के मुझे रब मेरो थियण दींदो छा। मुसलमान तुझे गैरत के ललकारा तोखे सुजागी थी रही आ त ए दुनिया जे जिंदानन में गरक थियण वारा पंहिंजे आका जे नामू से रिसालत थे पंहिंजे ज़मीर के जिंदा कर पंहिंजे अंदर वारे पखी के जिंदा कर हिक आवाज दी चो त मुझे महबूब जे नाले ता मुझी जान चा मुझा बच्चा भी कुर्बान। बेशक वक्त तेजी सां पियो गुजरे हजरत अबू बसीर जी गाल कयम याद आया विसरी वई याद आ हिकड़ी गाल त पूरी कया यार हजरत अबू बसीर के एतरो कुफार जख्मी कयो जिते पीहन था रत जा दुबा ठही था वजन अंदाजो पान लगायो अगे वडड़ा हुंदा होया रस्ते ते कड्डो ऋषि खणदा होया हाणे रस्ते ते कड्डड़ा रखया था ऐ मुसलमान गौर कर अजीब तुझी मुझी जिंदगी हली रही है। हजरत अबू बसीर के मथा बजे के सिपाही चौकीदार होया अल्लाह जे कुदरत उनके निंड चेवे हजरत अबू बसीर निको काते पहुतो चो मदीने पहुतो काथे पहुतो मदीने पाक वरी चो काथे पहुतो मदीने पाक हिकड़े ॾींह मदीने हलदासी दिल चुप कर इंशाअल्लाह हिकड़े ॾींह मदीने हलदासी दिल चुप कर रोज़े पाक जी ज़ियारत रोज़े पाक जी ज़ियारत कदासी दिल चुप कर हिकड़े ॾींह मदीने हलदासी दिल चुप कर ई दोस्त दिहाड़ो पसबो यार जो पाए ई दोस्त दिहाड़ो पसबो यार जो पाड़ो जे हलणो थई त चो ई दोस्त दिहाड़ो पसबो यार जो पाड़ो ई दोस्त दिहाड़ो पसबो यार जो पाड़ो पहुंची मेरे उगाड़ो पहुंची मेरे उगाड़ो घुमदासी दिल चुप कर हिकड़े ॾींह मदीने हलदासी दिल चुप कर हिकड़े ॾींह मदीने हलदासी दिल चुप कर रोज़े पाक जी ज़ियारत कंदासी
दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर हुजूर जो सहाबी मदीने पहुतो काथे पहुतो ॾाढिया चौका थे पहुतो मुझे महबूब जो दीवानो मदीने पहुतो अंदाज़ो लगा हुजूर जो दीवानो जहदीन जेला जिस्म ते घाव सटा जहदीन जेला जिस्म जे मथा अंग अंग जे मथा जुल्म सटा मुस्तफा करीम जे मोहब्बत ता हथ न खयो अल्लाह जे वहदानियत जो इनकार न कयो वो जने एड़ो दीवानो परवानो मुझे मदीने वारे मीर जे दरबार में जी आडो आयो हुदो बुधाए त मदीने जो मंजर छा हूंदो सुभान अल्लाह हुजूर जा सहाबी जिए जिए बुधो अबू बसीर आयो आ घरन खां ड्रोड़ंदा आया अबू बसीर चे वयो आ मदीने में इए गाल हुली वे जे बारिश मुजा दोस्त मानसून जी सावण जी बारिश वसंदी आ हेदो सहाबी ड्रोड़ंदा आया कमकारियूं छडे आया त महबूब जे दीवाने जो दीदार कयो जे हेतरो वक्त मुशक्कत में गुजारियो आ अञा दीवाना अचन था प्या त होडो ओहे पुलिस वारा याने चौकीदार भी अचे वया हुजूर जे साम्हूं बीही करे चवण लगा ओ अल्लाह जा महबूब सुभान अल्लाह तवज्जो कर मुसलमान ओ अल्लाह जा महबूब वायदो कयला मुआहिदो थियला त जेकॾहिं तव्हां जो असां वटि कैदी हूंदो ड्रोड़ी तव्हां वटि ईंदो असां खे वापसि कंदो ए अबू बसीर असां जो कैदी आ ड्रोड़ी पहुतो आ मुस्तफा वाइदो पूरो कयो असां जे हवाले दीवानो कयो सुभान अल्लाह ओ बचड़ी वालो अंदर में जाती दपा दीन के मजाक समझण वारो दीन के कुछ न समझण वारो जरा पंहिंजे अंदर में जाती पे गौर त कर उन मल मंजर छा हूंदो जेडी मल हू अबू बसीर जी बाह तलब करे रहा हन मुझे महबूब मुस्तफा जेको हर उम्मती सा प्यार करे उन जो सहाबा सा प्यार छा हूंदो उन जे आडो दीवानो मौजूद आ जी मुझे करीम मुस्तफा उन जी गाल बुधी करे हिकड़ी निगाह अबू बसीर जे दिल जे मथा कई जो तो अफलाक से लाई जाती है अरे सीनों में छुपाई जाती है इश्क मोहब्बत की मैं हाथों से नहीं निगाहों से दिलाई जाती है मुझे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओहे पंज नूरानी निगाहों जो कयो हजरत अबू बसीर जे मथा सहाबी त अगे ही हुयो पर मुझे मुस्तफा जे निगाहुन सा रब उनके पहाड़ का वधीक मजबूत बनाए छड़ियो सुभान अल्लाह मुझे मदीने जे मीर अर्श दे निहारे पंजे रब सा जे की ॻाल्हायो देखो खुदा जाने बियो मुस्तफा जाने बेशक लेकिन आशिकन अंदाजो लगायो तो महबूब इए ही चयो हुंदो मौला मां तुझो महबूब हे मुझो महबूब रजा तुझी आ फैसलो मुझो आ हाने तुझे रजा जे ला पंजो महबूब थो जा मिड़ई पार तू थई सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे करीम मुस्तफा निहारे फरमाया अबू बसीर तवज्जो कर अबू बसीर जी मुंजा आका तवा के वापस इनन जे हवाले कयो थो वने मदीने जे सहाबा जो चीखू निकरी वयो मदीने जे गलन में ये रत जा गोढ़ा साहबा रोन लगा लेकिन हजरत अबू बसीर दे निहार मुस्तफा जे प्यार दे निहार हजरत अबू बसीर मुझे महबूब दे निहारे मुर्गी चयो ओ मुझा महबूब ये हिकड़ी जान त अबू बसीर जी छा पर अबू बसीर जो हजार जानियूं भी तो मुस्तफा ता कुर्बान हो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा महबूब मुस्तफा फैसलो कबूला सुभान अल्लाह सुभान मुझा आका मुके फैसलो कबूला हजरत अबू बसीर जी जो पोइते मोटंदो आ रत जा दुबाव ते थी वेंदा हन पोइते मोटंदो आ उन सिपाहिन सां गॾु चौकीदारन सां वेंदो आ बविखो हीअं खणंदो आ निगाह वरी यार ॾे निहारींदो सुभान अल्लाह
चो त जंहिंजे ॾिसण सां हुज़ूर जे सहाबा जे मथां रहमत जो छट झुलंदो हुयो अंदाज़ो लॻाए त उन वक़्तु हज़रत अबू बसीर जो हाल छा हूंदो। लेकिन मुंहिंजे महबूब जे दीवाननि ॾे निहार पत्थर खां वधीक उन्हनि जे दिलि खे मुंहिंजे अल्लाह कीअं मज़बूत बनायो। सहाबा जूं चीखूं निकिरी रहियूं हल महबूब मुस्तफ़ा जे अखिड़ियुनि में लुड़क लड़ी आया। मुझे आका जे अखिड़ियुनि में लुड़का चल मुझो तुझो आका त उहो आ लुड़क भी न लड़े दुआ भी न घुरे रुगी नमाज में अर्श दे निहारे चवे मौला काबो बदला दे रबू काबो बदला ॾेई छॾे। बेशक मुझो उहो महबूब जे करे चवे हा मौला मूंखे पंहिंजो अबू बसीर मोटाए दे वो अंधा बोड़ा गूंगा थी वञनि हा इज़राइल अची वञी हा लेकिन न न मुझो मुस्तफ़ा ॿुधाए रहियो आहे त मुश्किलातूं ईंदियूं आहिनि पर जेको साबित कदम रहंदो आहे मुंहिंजो यारो उनखे ई दीदार कराईंदो आहे। सुभान अल्लाह। दुख सुखनि जी सूंह अल्लाह घोरिया सुख दुखनि री उहे सुख कहिड़े कम जा जेके दुखनि खां सवा अचनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह खां उहे दुख घुर जे दुखनि जे पुठियां सुख हुजनि सुखनि खां पुठियां शल ख़ुदा दुख न ॾे दुखनि जे पुठियां सुख ॾे। अल्लाह क़ुर में फरमायो बार बार इन मअल उसरि युसरा इन मअल उसरि युसरा मांदी थी न मारुई मांदी थी न मारुई तुझो अल्लाह जो आगे सवन वरन जा दुखड़ा एक लहज़े मंजिला गे उहो ई मालिक आगे जेको माग पहुचाई तुई मारुई। सुभान अल्लाह। सोना घोट बिटाई तो ता नाम ता कुर्बान मुझे मदीने जे मीर जा दीवानो हजरत अबू बसीर मुझे आका जो हुक्म मनी दे पोइते वने तो बबी को अगिते खणी वरी पोइते तो निहारे वरी बबी को खणी वरी पोइते तो निहारे छो तो मुझे मुस्तफा जे चेहरे में रब नूर ही एड़ो रखियो। सुभान अल्लाह। जुल्फे देखी है कि नजरों ने घटा देखी है जुल्फे देखी है कि नजरों ने घटा देखी है अरे लुट गया जिसने लुट गया जिसने मेरे आका की एक अदा देखी है अरे लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है जे हुजूर जो दीदार कयो उन बच्चा बार घर पंहिंजे यार ता कुर्बान करे छॾियो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हज़रत अबू बसीर अगिते बि वञे तो हुकुम दिल मजबूर करे थी निहारे भी थो वरी अगिते वञे वरी निहारे वरी अगिते वञे वरी निहारे जेॾी महिल मस्जिद नबवी जे हुदूद मां निकिरी रहियो आ जुबाने मुस्तफा में हरकत आईया लबे मुस्तफा में जुम्बश आईया लबे मुस्तफा में जुम्बश आई आवाज आयो ओ अबू बसीर मां मुस्तफा जे न्यापे जो इंतजार कजा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अंदाजो लगा मुसलमान मुझे महबूब फरमायो अबू बसीर मां मुस्तफा जे न्यापे जो इंतजार कजा वक्त तेजी सां पियो वञे ॻाल्हि के मुकाए वठां मुंहिंजा यार सीने में यकीन कयो इश्क जा उहे दास्तान पिया आहिनि खुदा करे शन इहो सीनो चाक थिए ऐं आशिकनि जे ॾाढो दास्तान खुलनि खुदा जे इज़त जो कसम खणी थो चवां गुनहगार केतिरा बाहियूं पर जे मोहब्बत जो ज़रो
आहे तरफ कदे भी मायूस कोन। सुभान अल्लाह, इंशाअल्लाह इंशाअल्लाह। छो तो सोहणे लतीफ सरकार फरमायो मोहब्बत रखी मन में अल्लाह रंढा रोड़िया जन मोहब्बत रखी मन में रंढा रोड़िया जन तन जो सराफन अण तोरियो ई अघायो। सुभान अल्लाह, हक बेटा। पर मती रखी मन में रूप ॾाढा भला, चेहरा ॾाढा भला, अदा ॾाढी भली, पर ओ भुलिया जे यार नु मिलण चाही त खोल अंदर दी कोठी। इन कोठी में जे फेर आ त लतीफ सरकार तो चवे मती रखी मन में सन्हो कत्यो जन तन जो सराफन दुको दाखिल की न क्यों। सुभान अल्लाह, हक बेटा। मोहब्बत जो ज़रो रख, मोहब्बत होंदई त इंशाअल्लाह ताला बेड़ो पार थींदो। हज़रत अबू बसीर वञी रहियो आ मदीने जो हाल अंदाजो लगा तफसील में न थो वञा। अबू बसीर जी मदीने का बाहर निको हो बई सिपाही तानो था जन टहक दई ताड़ा मिलाए तानो था जन दे खबर अबू बसीर जंहिंजे ला जान कुर्बान पियो करी, जंहिंजे ला कौड़ा पियो सही, जंहिंजे ला जख्म पियो सही, ॾिठई वफ़ा पंहिंजे यार जी तोखे पंहिंजो बि न कयई, वरी धिकी असां ॾे कढी छॾी धक शुरू कयूं। निहारे चवे तो ओ पलीतो तव्हांखे कहिड़ी ख़बर त ज़ुबाने मुस्तफ़ा त तव्हांजे हवाले कयो आहे, पर मुस्तफ़ा जे दिल मूंखे पंहिंजे रब जे हवाले। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेशक हज़रत अबू बसीर जवाब ॾिनो जेतिरो ज़ुल्म करे सघो था कयो, हे जिस्म तव्हांजे हवाले महबूब कयो आहे, पर मुंहिंजी दिलि महबूब यार जे हवाले कई आहे। मुंहिंजी दिलि हींअर बि पंहिंजे महबूब जे जलवनि जा दीदार करे रही आहे। जेतिरो कुटे सघो था कुटो, जेतिरो धक हणी सघो था हणो। धक हणी हणी थकिजी पिया, जॾहिं थकिजी पिया त वेही रहिया। हुननि जे नज़र में इहो त हज़रत अबू बसीर बेहोश थी किरी पियो आहे, बेहोश थी किरी पियो। लेकिन जॾहिं ग़ैबी इमदाद ईंदी आहे तॾहिं जिस्म में ताक़त भी अचे वेंदी आहे। सुभान अल्लाह, बेशक। दुश्मन सोचो अबू बसीर बेहोशा रात जो वगड़ो आ जेस ते होश में ते सुबह जो गिलींदासी। अख अख सां लगी यार चयो उठी वक्त आयो। सुभान अल्लाह। हाय हाय ओ मुझे महबूब मुस्तफा जा दीवाना कदे दाह करे त ॾिस, मुझे मुस्तफा जा परवाना दाह करे त ॾिस। ओॾां पंहिंजो हज़रत बिलाल हबशी जे मथां उमैया बिन खलफ ज़ुल्म जी इंतहा करे रहियो आहे, ओॾां मुंहिंजो मुस्तफा ऐलान करे रहियो आहे को जेको मुंहिंजे बिलाल खे आज़ाद कराइजे त मां मुस्तफा उनखे आज़ाद कराए छॾां। होॾे तकलीफ़ अचे रही आहे, होॾां महबूब मुस्तफ़ा जे लब कुशाई हली रही आहे। बहरहाल मुंहिंजा दोस्त ॿिए पासे नथो वञा, ॻाल्हि हिकिड़ी कान मुकंदी। हज़रत अबू बसीर रज़ी अल्लाह ताला अन्हु महबूब जो दीदार कयो आहे, बेहोशी जे आलम में अखियूं खुली वियूं। ॾिसे थो त महबूब चवनि था उथी हिम्मत कर, उथी पियो, जवाननि वारी ताक़त अचे वई। ॾिठई त ॿई सुता पिया आहिनि, हिकिड़ो उथण ते ॾिसी उथी पियो। हज़रत अबू बसीर सट ॾींदे उन खां तलवार खसी, तलवार खसे वार करे उन हिकिड़े जी धड़को सिसी धार कई। जीअं जो उन जे रत जो आवाज़ आयो, ॿिए जो ॾिठो वठी डोड़ी भॻो, उहो मैदान छॾे वियो। हज़रत अबू बसीर उहो मुंहिंजो महबूब जो सहाबी ज़ख़्मनि में चिकनाचूर तलवार हथ में आ। इहे राति जो पहाड़नि जो पंधु कंदे कंदे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल ईस नाले हिक बस्तीअ में पहुतो। बस्तीअ जो नालो यादि कजां, अल ईस। बस्तीअ जो नालो छा आहे? अल ईस।
सहाबी रसूल जो नालो हजरत अबू बसीर, सहाबी जो नालो हजरत अबू बसीर, बस्ती जो नालो अलईस। सलात जागी तो ॾाढा पण मूवी यारो पर हथ खणे चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। घणो न विहार हिंदुस्तान के इश्क जो पंज घड़ी भली अचे, लेकिन गाल ॿुधो, मुझे हुजूर जो दीवानो हज़रत अबू बसीर वादीअ जो नालो छा वरतुम, हाणे ई विसारे छॾियो, सुभाणे तव्हां छा ॿुधाईंदो? अलईस, अलईस वादी जो नालो, बस्ती जो नालो। पाण खे हलाईंदो हलाईंदो उन बस्तीअ में पहुतो, आशिकन जी बस्ती हुई, उन जे साइड ते पंहिंजी झूपड़ीअ ॾे वेही रहियो, झूपड़ीअ ॾे वेही रहियो। जेको रस्तो हुयो होॾां जेको सिपाही डोड़ियो, पंहिंजे पोयनि खे ॿुधाए हेड़ो ज़ख़्मी हुयो, पर पोइ बि तलवार खसे हिकिड़े जी मुठी लाहे छॾे। अगलनि चयो तो भाड़िया तूं वरी कहिड़े कम जो आहीं, यार खे माराए मोटी आयो आहीं। उन जी वरी मुठी उन्हनि लाहे छॾी। हाणे रस्तो केरु ॿुधाए? फैसला ॾिसो न रफ़े ज़ुल जलाल जा। हाणे रस्तो केरु ॿुधाए त कहिड़ी जॻह ते हीअं थियो आहे, हुन जो लाश किथे पियो आहे, और काॾे वियो अबू बसीर? अल्लाह रब रुसे त मत खसे, हाणे कोन हथियार कराए अहिड़ी कार जंहिंमें जो खोजीअ जो होॾे उन जे लाश खे झंगल जा जानवर पिया खाइनि। उन्हनि खां बस्ती जो गुमान ई कोन हुयो त कहिड़ी बस्ती में हज़रत अबू बसीर चङो भलो थी वियो। इहे चङो भलो जो थियो त मके माके मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हुज़ूर जा सहाबी, इहा ॻाल्हि आम थी वई त जेको सहाबी मदीने पहुचंदो हुज़ूर जो वाइदो थियल आहे, हुज़ूर वापसि थो करे छॾे। उहे सहाबी जीअं मके मां ज़ुल्म बर्दाश्त करे निकिता, अचे ख़ुदा जी कुदरत ॾिस, उन बस्तीअ में पहुता जिते हज़रत अबू बसीर वेठो हुयो। ॻाल्हि खे खुटाया, वधंदे वधंदे 300 सहाबी गॾु थी विया। सुभान अल्लाह। घणा सहाबी? हाणे इहो महीने जो सफ़र न हो, साल जो सफ़र न हो, अलाए केतिरनि सालनि जे अंदरि छो ते हो मुआइदो हली रहियो हुयो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं सहाबी पाण में राति जो वेठा सलाह कयूं त मके जे अंदरि मदीने जे मीर फरमायो हो, ओ मुस्लमानो, जॾहिं कुफार तव्हांजे काफ़िलनि ते हमिलो करे तव्हांजे माल खे लुटे था वञनि त दीन जे ख़ातिर तव्हां बि उन्हनि जे काफ़िले ते हमिलो करे तव्हां बि उन्हनि जो माल लुटियो। उन्हनि जो कुफार जो लुटियल माल तव्हांजे लाइ माले ग़नीमत आहे। सलाह कयूं, हाणे ईअं छो न कयूं? इन वादी अलईस जे ॿिन्ही पासनि खां जेके काफ़िला अचनि वञनि था, हिकिड़ा हिन पासो वठनि, हिकिड़ा ही पासो वठनि। हर कुफार जे काफ़िले खे खसणो बि आहे, लटणो बि आहे, जहन्नम रसीद बि करणो आहे। जीअं अछो त सभिनी सां ज़ुल्म थियल हो, कंहिंजी बाह न हुई, कंहिंजी टंग न हुई, कंहिंजी अखि न हुई, कंहिंजी चीच न हुई। कुफारनि एतिरा ज़ुल्म कया। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, फलाद जो वक़्तु अची वियो। हुज़ूर जे सहाबा ॿिन्ही पासनि खां बीही करे, छो त मके वञनि पिया त कुफार मारीनि पिया, मदीने वञनि पिया त हुज़ूर वाइदे मुताबिक़ मोटाए पियो ॾेई छॾे। अज़ीज़ाने मन बाज़ार गरम थी वई, काफ़रनि जा लश्कर ख़त्म थी विया, रस्ता बिलाक थी विया। जेॾी महिल रस्ता बिलाक थिया, इन विच में हज़रत अबू बसीर बीमार थियो। जॾहिं शदीद बीमार थियो, दोस्तनि चयो, अबू बसीर, लॻे थो त हाणे तुंहिंजो आख़िरी टाइम आहे, का वसीयत कर। निहारे चवे थो, भुलियल हो अबू बसीर जो अञा टाइम कोन थियो आहे। सुभान अल्लाह। जी तुंहिंजो टाइम छो कोन थियो आहे? जी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जॾहिं कुफार जे हवाले कयो हो त मुंहिंजे हुज़ूर फरमायो, अबू बसीर, मां मुस्तफ़ा जे न्यापे जो इंतज़ार कजां।